पार्लियामेंट ॿाहिरां मीडिया से ॻाल्हाईंदे मुखालिफ़ धुर अॻवान ख़ुर्शीद शाह चयो त उन्हनि जे शुरू खां वठी कोशिश हुई त मामला ऐं मसइला रोडनि बदिरां पार्लियामेंट अंदर ही हल कया वञनि, पर खेनि अहिड़ी इजाज़त नथी ॾिनी वञे। रोडनि ऐं रस्तनि ते मामला तॾहिं आंदा वेंदा आहिनि जॾहिं आमरियत हुजे, पर जमहूरी दौरे में भी अहिड़ो अमल थियणु अफ़सोस जोॻो आहे। हमें पार्लियामेंट के अंदर बोलने की इजाजत नहीं है। वो नहीं चाहते कि अपोजिशन, हमारी हर मुमकिन कोशिश रही है आज से नहीं शुरू से कि हम अपने मसले रोडों के बजाय पार्लियामेंट में ले आए। हमारी अहमियत इसमें देते हैं हम कि पार्लियामेंट के अंदर बात होनी चाहिए, न कि रोडों पे बात होनी चाहिए। रोडों में तो बात तब होती है जब हमरियत होती है, डिक्टेटरशिप होती है। ख़ुर्शीद शाह चयो त नून लीग जे सेनेटर जेको बयान ॾिनो उहो सभिनी जे साम्हूं आहे। संदसि बयान खां पोइ छा थियो, खेसि रुॻो शोकाज़ नोटिस ॾिनो वियो ऐं सेनेटरशिप ख़तमु कई वई। संदसि चवणो त हुकुमरान इन अमल जा पाण ज़िम्मेवार आहिनि। हू चाहिनि था त ॻाल्हि बि थी वञे ऐं बाद में वरी नाले मातर कार्रवाई करे दुनिया खे बेवकूफ़ बणाए सघिजे। जीअं इन खां अॻु में मुशाहिदुल्ला ख़ान, परवेज़ रशीद ऐं तारिक फ़ातमी सां अहिड़ो ॾिखाउ कयो वियो। हुकूमत खे जेको ॾिखाउ करणो हो, इदारनि खे जेकी धमकाइणो हो, उहो हुन कमु करे छॾियो। उसमें क्या हुआ, यही कि उसको शोकास नोटिस दिया गया या उसकी सेनेटरशिप ली गई। जनाब मैं बिल्कुल वाजे हैं, हम अपोजिशन बिल्कुल वाजे है कि इसके पीछे हुक्मरान खुद है। वो चाहते हैं कि इस किस्म की बात भी हो जाए, मैसेज भी कन्वे हो जाए और बाद में हम उनको दिखाने के लिए, प्लीज करने के लिए अपने उस बंदे को एक्शन दे ले। जैसे माजी में इन लोगों ने किया, मुशाहिदुल्लाह को एक्शन दिया और उसकी वज़ारत ले ली। फर्ज वही ले रहा है, हुकूमत वही वो कर रहा है, कोई फर्क नहीं पड़ा, मगर अदारे को पुलिस करने की कोशिश की गई। इसके बाद परवेज़ रशीद के साथ, तारिक फातमी के साथ भी यही दिखावा किया गया। मुखालिफ़ धुर अॻवान जो चवणो हो त सदर पार्लियामेंट में नून लीग सेनेटर वारे मामले ते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायो। संदसि चवणो त सदर ममनून हुसैन पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करण में मुकमिल तौर ते नाकाम वियो आहे ऐं इहो ई सबबु हो जो उन्हनि संदसि तक़रीर ॿुधण खां इनकार कयो ऐं ऐवान जो वॉकआउट कयो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे पीटीआई अॻवान शाह मोहम्मद कुरैशी चयो त हुकूमती अक्सरियत जे बुनियाद ते बजट त पास कराए सघे थी, अक्सरियत जे बुनियाद ते सदारती ख़ुतबे ते वोट ऑफ थैंक्स भी हासिल करे सघे थी, पर उन सां जमहूरियत जो रूह मुतासिर थी रहियो आहे। हुकूमत अक्सरियत के बलबूते पर बजट पास करवा सकती है, अक्सरियत के बलबूते पर प्रेसिडेंशियल एड्रेस पर वोट ऑफ थैंक्स भी हो जाएगा, लेकिन जमहूरियत की जो रूह है वो मुतासिर हो रही है। शाह मोहम्मद कुरैशी चवणो हो त जेकॾहिं आइन जे इदारे ते हमिलो थिए, जहिड़ी रीति नून लीग जे सेनेटर अदालत उन जी जोड़ियल कमेटी ऐं फ़ौजी नुमाइंदनि ते कयो, इहो जमहूरियत जे रिवायतुनि जे बिल्कुलु उबतड़ आहे जंहिं ते पार्लियामेंट में ॻाल्हाइणु घुरिजे।